खैरापुर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरापुर जे शदात कोट कैंप्स में मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन मौक़े ते नाले वारो दानिश्वर ऐं तालीमदान प्रोफेसर सैयद गुल मोहम्मद बुखारी ख़ासि महिमान हुयो, जॾहिं त कैंप्स जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर चंदन लाल रोहड़ा भलीकार कंदे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी संदसि किरदार ऐं तालीमात ते रोशनी विधी। उन मौक़े ते ख़िताब कंदे प्रोफेसर सैयद गुल मोहम्मद बुखारी चयो त नबी पाक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ऐं संदसि किरदार प्यार मोहब्बत भाईचारे अमन तालीम मईशत इख़लाक़ियत ग़रीबनि ऐं पाड़ेसरियुनि जे हक़नि ते मुश्तमिल आहे। हुन चयो त इस्लाम हिकु मुकम्मल ज़ाब्ता हयात ऐं कामिले दीन आहे जेको हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिनो आहे। प्रोफेसर सैयद गुल मोहम्मद बुखारी चयो त ज़िंदगीअ जूं समूरियूं मुश्किलनि जो हल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात में समायल आहे। उन मौक़े ते कैंप्स जे प्रिंसिपल मोहम्मद इब्राहिम खोखर चयो त ईमान जी ताज़ीअ लाइ तमामु ज़रूरी आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते भरपूर नमूने अमल कयो वञे। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं पेश कयूं। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में मिलाद में शिरकत कई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ खैरापुर मीरस।